मम्मी हल जैसा टीचर आंसर मां टीचर टू स्टूडेंट। अरे वाह छो न पुट तुम्ही छा सेखारींदा टीचर? अॼु असीं सिंधी सेखारींदासीं। वेरी गुड। रोहन आंजी अचो तव्हां भी अचो। ओके टीचर। टीचर न दादी चओ। सिंधीअ में टीचर खे दादी चइबो आहे। ओके दादी। सिंधीअ में अल्फाबेट खे छा चइबो आहे? मूंखे न ख़बर। आयोटा। सिंधीअ में अल्फाबेट खे आयोटा चइबो आहे। चओ आयोटा। आयोटा में केतिरा अखर थींदा आहिनि? मूंखे न ख़बर। मम्मी तूं ॿुधाए। 52 52। शाबाश। हाणे शुरू कयूं था सिंधी। अलफ सां अंब चओ। अलफ अंब ब बल्ला ब बल्ला बे बकरी बे बकरी। गलत बकरी। सही। मम्मी तूं ॿुधाए। ब बकरी। दादी मां ॿिया बि लफ़्ज़ ॿुधायां तव्हांखे? हा ॿुधाए। ब बुधर मतलब वेनसडे एंड ब बिल्ली बिल्ली करे म्याऊ। शाबाश। दादी मां भी चई सघां थो। अलफ सां अंब ब सां बल्ला। मां भी सुठो छोकिरो आहियां न? हा तूं भी सुठो छोकिरो आहीं। त सभई सुठा ॿार आहियो। अॼु जो क्लास पूरो थियो। महिरबानी प्रैक्टिस कजो। सुभाणे मिलंदासीं। जय झूलेलाल। चओ जय झूलेलाल।